खुदा के वतन है जिन्ह के वतन मांगी मिलके जो थी उस दुआ। अज असो रोशन तारा हाई स्कूल खिपरो में जो प्रोग्राम थो 23 मार्च करारदाद पाकिस्तान के हवाले से। तो 1940 ईस्वी में 23 मार्च से जो पाकिस्तान जो 18 मंजूर थो उन में असो जो बुजुर्ग हुआ जो एंसेस्टर्स हुआ असांजा उन्होंने काफ़ी खोड़ सारी कुर्बानियूं ॾिनियूं। उन्हनि कुर्बानियुनि जे नतीजे में असांखे ये जो पाक अलॻि रियासत मिली आहे ऐं हिते हर मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू रहनि था। कंहिं ते का पाबंदी कोन्हे, कंहिं ते को इशू कोन्हे को। मुस्लमान जेको मज़हब आहे उहो पंहिंजे मस्जिदनि में वञण जे लाइ आज़ादु आहे, हिंदू पंहिंजे मंदरनि में वञण जे लाइ आज़ादु आहिनि ऐं ईसाई पंहिंजे चर्च में वञण जे लाइ आज़ादु आहिनि। कंहिं ते बि का अहिड़ी पाबंदी, का अहिड़ी रोक टोक, का अहिड़ो इशू कोन्हे को। हर को पंहिंजे हिते ख़ुशी सां पंहिंजा जेके बि त्योहार आहिनि, जेके बि ईदूं आहिनि, सभु सेलिब्रेट कनि था। ऐं असीं जेके बि आहियूं मुस्लमान आहियूं, हू हिंदू आहियूं, प्यार मोहब्बत में रहूं था ऐं असां शुक्र असीं ॾाढा ख़ुशनसीब आहियूं उहो जेको असांखे अल्लाह साईं जी तरफ़ खां हिकु एॾो प्यारो अमन वारो ऐं हिकु सलामती वारो मुल्क मिलियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।